अस्सलाम वालेकुम नाज़रीन, महरान टीवी न्यूज़ में अमाके भलीकार माहा फराशा सबका पे रह नज़र हेडलाइन ते पाकिस्तान ऐं नार्वे पारां गडियल क़ौमुनि जे चार्टर तहत तकरारनि जे हल ते इतफ़ाक़ मुख़्तलिफ़ मुआहिदनि ऐं मफ़ाहमती याददाश्तुनि खे जल्द हतमी शक्ल ॾियण जो फ़ैसिलो। नायब वज़ीर आज़म इसहाक़ डार नार्वे जे परॾेही वज़ीर सां गॾु प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त भारत सिंध तास मुआहिदो मुअत्तिल करे छिकताइण वारी सूरतहाल में वधीक शिदत आंदी आहे। भारत पाणी खे हथियार तौरु इस्तेमालु करणु चाहे थो। इंडिया सिंध तास मुआहिदे तहत पंहिंजूं ज़िम्मेवारियूं पूरियूं करे पाकिस्तान ऐं नार्वे मुख़्तलिफ़ शोबनि में ताउन वधाइण ते इतफ़ाक़ कयो आहे। फील्ड मार्शल सां नार्वे जे परॾेही वज़ीर जे वफ़द समेत मुलाक़ात, गडियल दिलचस्पी जे मामलनि ऐं इलाक़ाई सलामती ते ख़यालनि जी ॾे वठि। फील्ड मार्शल सैयद आसिम मुनीर पारां आलमी अमन ऐं इस्तेहकाम ते ॻाल्हि ॿोल, पाकिस्तानी मौक़िफ़ खे उजागर कयो। ॿिन्ही मुल्कनि में गडियल सिक्योरिटी चैलेंजिस खे मुंहुं ॾियण लाइ ताउन ते ज़ोर। नार्वेजन वज़ीर पारां दिफ़ा ऐं सलामती जे शोबनि में ताउन खे हथी वठाइण जो अज़म। क़ौमी असेंबली ऐं सेनेट जा इजलास 17 अगस्त ते तलब करण जो फ़ैसिलो। पार्लियामानी मुआहिदनि वारी वज़ारत क़ौमी असेंबली ऐं सेनेट इजलास सॾाइण लाइ समरी उमाणे छॾी। वफ़ाक़ी वज़ीर तारिक फज़ल चयो आहे त सेनेट जो इजलास 17 अगस्त ते 4 वॻे ऐं क़ौमी असेंबली जो इजलास 5 वॻे थींदो। ईरान हुर्मुज़ वारे लंघ ते अमरीकी कंट्रोल जी दावा खे रद्द करे छॾियो। ईरानी परॾेही वज़ीर अब्बास अराग़ची चयो आहे त ईरान ख़िलाफ़ जंग अमरीकी इंटेलिजेंस जे नाकामियुनि जो मिसाल आहे। हुर्मुज़ वारे लंघ ते उन खां वॾो ग़लति अंदाज़ो लॻायो पियो वञे। जाली ख़बरुनि खां वधीक ख़तरनाक जाली इंटेलिजेंस आहे। ईरान ख़िलाफ़ जंग डिघी थियण जो असर, केतिरनि ई अमरीकी फ़ौजियुनि पारां ख़ुदकुशीअ जी कोशिश जो इंकशाफ। अमरीकी न्यूज़ वेबसाइट जी रिपोर्ट मूजिब सामुंडी ॿेड़े इब्राहिम लिंकन मां केतिरनि ई फ़ौजियुनि समुंड में ट्रिपो ॾियण जी कोशिश कई। जहाज़ जे अमले केतिरनि ई अहलकारनि खे ईअं करण खां रोकियो। रिपोर्ट में सामुंडी ॿेड़े में ख़ोराक ऐं ॿियनि बुनियादी ज़रूरतुनि जी खोट जी बि दावा। अमरीकी सेनेटर वाक़े जी जांच कराइण जो मुतालबो करे छॾियो। पासदारान इनक़लाब खे दुश्मन जी सरज़मीन ते हमलनि जी सलाहियत हासिल करण जो हुकुम। ईरान जे सीनियर ब्रिगेडियर जनरल रज़ा नक़वी जो चवणु आहे त पासदारान दुश्मन जी सरज़मीन ताईं हमलनि जी सलाहियत वधाइनि, जंग दुश्मन जे इलाइक़े ताईं खणी वञण जो क़ाबिल हुजणु घुरिजे। ब्रिगेडियर रज़ा नक़वी पंहिंजे बयान में चयो आहे त अमेरिका जी जंगी बजट ईरान जे दिफ़ाई बजट खां 100 भेरा वधीक आहे। दुश्मन जा समूरा 14 मक़सद नाकाम बणाए छॾिया आहिनि। मुल्क जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में अॼु खां 15 अगस्त ताईं बरसात जी अॻकथी। सियालकोट ऐं लाहौर में तूफ़ानी बरसात सबबि अरबन फिल्डिंग जो ख़दशो ज़ाहिर। इस्लामाबाद, रावलपिंडी, मर्दान, स्वाबी, गुजरांवाला ऐं गुजरात में वसकारे जो इम्कान। कश्मीर ऐं गिलगित बल्तिस्तान में तेज़ हवा ऐं गजगोड़ सां वसकारे जी अॻकथी। मरी, गलियात ऐं कश्मीर जे पहाड़ी इलाइक़नि में लैंडस्लाइडिंग जो बि ख़तरो। मौसमियात खाते पारां सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में पिणु बरसात जी अॻकथी सां गॾु थरपारकर, उमरकोट ऐं ख़ैरपुर में किथे किथे गजगोड़ सां वसकारे जो इम्कान। गुड्स ट्रांसपोर्टरनि जी हड़ताल 6 ॾींहं में दाख़िल थी वई। गुड्स ट्रांसपोर्टर अॻवाननि जूं हुकूमती इख़्तियारनि सां ॻाल्हियूं नाकाम। भाॼियुनि ऐं फ्रूटनि जी सप्लाई मुतासिर, क़ीमतूं बि वधी वयूं। वापारियुनि पारां वधीक भाड़ा वठण जूं दाहूं। फंक्शनल लीग खे 16 अगस्त ते कराची में जलसे जी इजाज़त न मिली। फंक्शनल लीग कराची डिवीज़न जो हंगामी इजलास तलब। फे लीग अॻवान सरदार रहीम चयो आहे त जलसे खां रोकण मज़म्मत जोॻो अमल आहे। इजलास में ईंदड़ हिकमत अमली जोड़ी वेंदी। कराची जे नौजवान वापारी मीर रज़ा जे क़त्ल केस में NCCIA खां सोशल मीडिया अकाउंट्स जा तफ़सील तलब। जांच टीम डिजिटल अकाउंट्स जा तफ़सील बि घुरी वरिता। मीर रज़ा जे स्मार्ट वॉच फारज़न लाइ साइबर क्राइम एजेंसीअ खे उमाणी वई। वकील जिब्रान नासिर पारां स्मार्ट वॉच जी फारज़न लाहौर लैब मां कराइण जो मुतालबो। जिब्रान नासिर जो चवणु आहे त स्मार्ट वॉच जांच कमेटी सरबराह वटि हुजण सां टेम्परिंग जो ख़दशो आहे। दोदापुर वेझो मुख़्तलिफ़ शाख़ुनि खे घारा, 100 एकड़ सारियालो फसल पाणीअ हेठि। बेगारी कैनाल खे ॻोठ मौला बख़्श जमाली वटि 30 फुट घारो पइजी वियो। कोटड़ी शाख खे ॻोठ बख़्शण ब्रोहीअ वटां 15 फुट घारो।
ॻोठ रहीम बख़्श मलकाणी वटां ताजा शाख खे 20 फुट घारो, फ़सुल सख़्त मुतासिर, पाणी आबादीअ ॾांहुं वधण लॻो, ॻोठाणा पंहिंजी मदद पाण तहत घारा बंदि करण में मसरूफ़।